ॿुधई बाबा असां इन जे करे इन्हनि खे घुरायो आहे त असां ग़रीबनि जी हालति ॾिसी असां मसवाड़ूं घरनि जो ख़र्चु किथां कयूं सूरनि जो जा न असां जेका घर जो को माहौल थो सिधो थिए घरवारी बीमार आहे मां चॾो आहियां केॾीमहिल मज़दूरी लॻे थी केॾीमहिल कान थी लॻे इन जे करे इहा तव्हांखे हिननि भाऊ वारनि खे घुरायोसीं त असांजी सुणे हबीब जे सदके असां वस वारनि खे हुननि जे सदके असांखे जेको आहे सो मदद करे जी दोस्तों तव्हां ॿुधो चाचो मिसकीन माण्हू आहे अनवर माछी नालो आहे चाचे जो। चाचो सफ़ा मिसकीन आहे गरीब आहे उहो वस वारनि खां अपील थो करे त जेके सरहंदी वारा आहिनि उहे असांजी मदद कनि जंहिंखां जेतिरो थी सघे 50, 10, 20, 100, 500 ताईं जंहिंखां जेतिरो थी सघे असांजी मदद कनि। असां मिसकीन मज़लूम माण्हू आहियूं ऐं असां जॻह किराए ते वेठा आहियूं। हीअ चाचे जा नंढड़ा बच्चा आहिनि। हीअ चाचे जॻह आहे किराए जी जंहिंमें हिकिड़ो कमिरो आहे ऐं हिन घर में चाचे वारा 10 भाती रहनि था। ठीक है, सही है।